अस्सलाम वालेकुम नाज़रीन, परवाज़ न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। रिपोर्ट शेयर कंदा हलूं। कोड जी मां क्राइम रिपोर्टर बशीर अहमद कांदड़ो जी। जीअं त अॼु तालका कोड जी लॻ यूसी लियारी जे ॻोठ लियारी में ज़ाकिर महमूद कांदड़ो जी राशगाह ते कांदड़ा बिरादरी जे नौजवाननि जी अहम मीटिंग थी गुज़री, जंहिंमें कांदड़ा बिरादरीअ जे सभिनी ॻोठाणनि जी सियासी समाजी वर्करनि भरपूर शिरकत कई। कांदड़ा बिरादरीअ जे नौजवाननि इंतहाई अफ़सोस ऐं ॾुख जो इज़हार कंदे चयो त असां हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खे वोट ॾींदा आहियूं, पर असांजा ॻोठ जा को बि बुनियादी सहूलतूं खां महरूम आहियूं। वधीक नाज़रीन हिन जी तफ़सीलात ॾिसंदा हिन रिपोर्ट में। असां बुनियादी सहूलतुनि खां हेॾा वोट ॾियूं था, असां आला ऑफिसरनि खे वोट ॾियूं था, बुनियादी सहूलतुनि खां असां महरूम आहियूं। आख़िर छो? असांजो कसूर छा आहे? ॿियनि शहरनि में हर सहूलत आहे, पर असांजे ॻोठनि में का बि सहूलत न आहे। पर महिरबानी करे असां आला ऑफिसरनि खे अपील था कयूं त जेके ॻोठनि में सहूलतूं आहिनि पाण विज़िट करे ऐं ॾिसंदा सहूलतूं।